नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। बुलेटिन में अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर फरोग़ नसीम चयो आहे त कराची खे सिंध खां तार थियण न ॾींदासीं। जेकॾहिं माण्हू आर्टिकल 149 में का अहिड़ी शइ पढ़ी वठनि जेका उन में न हुजे त उन में आउं छा थो करे सघां। आर्टिकल 149 बाबति शयुनि खे कमेटी फाइनल कंदी। इस्लामाबाद में फिरदौस आशिक़ एवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर फरोग़ नसीम चयो आहे त मुराद अली शाह ऐं ख़ुर्शीद शाह सुठा माण्हू आहिनि, पर छा उहे 40 सालनि जो कमु 6 महीननि में करे ॾेखारींदा। पुलिस जे कानून में सुधारनि जी सख़्त ज़रूरत आहे। सूबनि खे कानून में बहितरी आणण लाइ क़दम खणण घुर्जनि। फरोग़ नसीम जो चवणु आहे त करप्शन केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे सहूलियतूं मिलण जो चयो वञे थो। हाणे 50 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन जे केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे C क्लास सहूलियतूं मिलंदियूं। हुन वधीक चयो आहे त बेनामी मिल्कियतुनि वारे मामले ते कानून में तरमीम करे रहिया आहियूं। विसल ब्लोअर कानून ऐं बेनामी मिल्कियतुनि बाबति कानून सां ॻंढियो वेंदो। लीगल एड ऐं जस्टिस अथॉरिटी ऑर्डिनेंस बि आंदो वेंदो। फरोग़ नसीम चयो आहे त कानून साज़ी लाइ वज़ीर आज़म खां हिदायतूं मिलंदियूं रहनि थियूं, पर ॾे में तरसल पाकिस्तानियुनि जा मसइला हल करण ऐं उन्हनि जी मिल्कियतुनि बाबति कानून साज़ी करे रहिया आहियूं। औरतुनि खे मिल्कियत मां हिसो ॾियण बि कानून आणियूं पिया। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर फरोग़ नसीम चयो आहे त कराची खे सिंध खां धार थियण न ॾींदासीं। जेकॾहिं माण्हू आर्टिकल 149 में का अहिड़ी शइ पढ़ी वठनि जेका उन में न हुजे त उन में आउं छा थो करे सघां। आर्टिकल 149 बाबति शयुनि खे कमेटी फाइनल कंदी। इस्लामाबाद में फिरदौस आशिक़ एवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर फरोग़ नसीम चयो आहे त मुराद अली शाह ऐं ख़ुर्शीद शाह सुठा माण्हू आहिनि, पर छा उहे 40 सालनि जो कमु 6 महीननि में करे ॾेखारींदा। पुलिस जे कानून में सुधारनि जी सख़्त ज़रूरत आहे। सूबनि खे कानून में बहितरी आणण लाइ क़दम खणण घुर्जनि। फरोग़ नसीम जो चवणु आहे त करप्शन केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे सहूलियतूं मिलण जो चयो वञे थो। हाणे 50 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन जे केसनि खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे C क्लास सहूलियतूं मिलंदियूं। हुन वधीक चयो आहे त बेनामी मिल्कियतुनि वारे मामले ते कानून में तरमीम करे रहिया आहियूं। विसल ब्लोअर कानून ऐं बेनामी मिल्कियतुनि बाबति कानून सां ॻंढियो वेंदो। लीगल एड ऐं जस्टिस अथॉरिटी ऑर्डिनेंस बि आंदो वेंदो। फरोग़ नसीम चयो आहे त कानून साज़ी लाइ वज़ीर आज़म खां हिदायतूं मिलंदियूं रहनि थियूं, पर ॾे में तरसल पाकिस्तानियुनि जा मसइला हल करण ऐं उन्हनि जी मिल्कियतुनि बाबति कानून साज़ी करे रहिया आहियूं। औरतुनि खे मिल्कियत मां हिसो ॾियण लाइ बि कानून आणियूं पिया।